क्या अभी मजा आएगा ना भिड़ो। यार खबर है मां तो के सॼो शहर ॻोल्हे आयो आहियां तूं हिते वेठो आहीं ऐं ॿुध परेशान परेशान पियो लॻी ख़ैर त आहे? यार रमू दोस्तन के मिटन के माइटन के आजमायम पर को भी यार दुखे वक्त में कम ना आयो। सही ॿुधा पर ॻाल्हि ॿुध आज़माई तूं छाजे लाइ पोइ मिटनि माइटनि खे? यार 5 रुपयनि जी ज़रूरत हुई सभिनी ॾे वियुसि सभिनी मूंखे उन महिल पटीअ ते जवाबु ॾेई छॾियो। बसि यार तो अॼु मूंखे बि ॾुख ॾेई छॾियो। तोखे ॾुख ॾिनमि तोखे वरी छा जो ॾुख पहुतो? यार ख़बर आहे मूंखे ॾुख इन ॻाल्हि जो पहुतो तूं सभिनी ॾे वहीं मिटनि माइटनि दोस्तनि ॾे यार तूं मूं ॾे न आई। हाणे तूं हीअं कर तूं मूंखां पैसा घुरी ॾिस। त हाणे हीअं कयो ॾुखे वक़्त में मूंखे केर बि कमु कोन आयो भला तूं मूंखे 500 रुपया ॾे। सही ॿुधा न यार मूं वटि कोन्हनि के सभिनी तोखे जवाबु ॾिनो मां बि इहो पियो चाहियां त मां बि तोखे जवाबु ॾियां बाक़ी दोस्त छा ॾियां मूं वटि पैसा कोन्हनि यार।